सुरोई दास्तान तेरूं। अलिफ अखर मन में कियो कापड़नि से हरफ धारा हिकिड़े ॿियो की न बुझनि फ़र्द फना फिल्लाह जो ऐन इबादत उन कुल वल्लाहु अहद था मझां पिर्त पढ़णु सादत सरियनि गुर खे गॾिया कापड़ी। अलिफ अखर मन में कियो कापड़नि हिननि कापड़नि हाणे हीअ आहे टीह हरफ़ी बिराई साहिब जी त अलिफ अखर मन में कियो कापड़नि हिननि कापड़नि जेको आहे सो अलिफ अलाह जो अखर मन में रखियो कापड़नि से हरफ धारा हिकिड़े ॿियो की न ॿुझनि। हीअ माण्हू इन हरफ हिकिड़े अलिफ वारे अखर खां सवाइ ॿियो कुझु सम्झनि ई कोन था। फ़र्ज़ फना फिल्लाह जो फना फिल्लाह अलाह पाक में जे ध्यान में महव थियणु फना थियणु इहो हुननि जो फ़र्ज़ु आहे। ऐं इबादत उन इन जी आहे ऐं वाजिबु आहे इबादत इन्हनि जी में या इन्हनि जी इबादत आहे। कुल वल्लाहु अहद बेशक अलाह हिकु आहे इहो क़ुर शरीफ़ में आहे। था मझां पिर्त पढ़नि हीअ पिर्त मां इहो विर्द पिया कनि हर वक़्तु हिननि वटि इहो ई ज़िक्र आहे। सादत सरियनि गुर खे गॾिया कापड़ी हिननि सां महिरबानी थी हिननि खे इहो शइ सादत हासिलु थी ऐं गुर खे गॾिया कापड़ी ही पंहिंजे मुर्शिद खे वञी कापड़ी मिलिया। बेयूं बर्तन नाहे को खिदा तां न खणनि न गुलू बंदि न गोदड़ी न धाॻो धड़कनि चकर चमड़ो चेल ते ॿ गुण कोन ॿधनि तरक दुनिया वाजिबु इहा आदत आरिफ़नि ॿियूं ॾेई मन गुर खे गॾिया कापड़ी। बेयूं हाणे गंज में बे खां पोइ बाबूअनि लिखियलु आहे त बेयूं बाबूअनि बर्तन नाहे को चए थो हिननि बाबूअनि वटि को बर्तन को थांव कोन्हे को खिदा तां न खणनि किश्तो जमनी बि कोन खणनि पाण सां न गुलू बंदि न गोदड़ी न को ॻीचीअ जो पटो ॿधनि न को गोदड़ी पाण सां गॾु खणनि न धाॻो धड़ कनि न को धाॻो धड़ ते कनि माना पहिरीं कोन था जिस्म ते को जेको जेका कफनी चइजे या हुननि जो जेको लिबास चए उहो बि कोन था पहिरीं। चकर चमड़ो चेल ते ॿ गुण कोन ॿधनि हीअ ॿ गुण ही भलारा घणनि गुणनि वारा पंहिंजो चकर हिकिड़ो हथियार जो क़िस्म हूंदो आहे जेको उहो चए थो इहो चकर या चमड़ो चेल खे ॿधणु चेल जो पटो ॿधणु हीअ ॿ गुण कोन ॿधनि। तरक दुनिया वाजिबु यानी दुनिया खे तरक करणु वाजिबु आहे इहा हदीस शरीफ़ आहे। इहा आदत आरिफ़नि हिननि आरिफ़नि जी इहा आदत आहे त हुननि दुनिया खे तरक कयो आहे इहो हुननि पाण ते वाजिबु सम्झो आहे इहो पाण ते फ़र्ज़ु हुननि सम्झो आहे। ॿियूं ॾेई बन गुर खे गॾिया कापड़ी ॿियूं सभु शयूं छॾे खॾ में हणी गुर खे गॾिया कापड़ी ही मुर्शिद खे मिलिया आहिनि कापड़ी। चयूं तोशो तूण नका दुनियाई धारीन ॾुखिया सुखिया ॾींहड़ा था घटि अंदरि घाड़ीन तवकल ॿधाऊं तुरहो ॿी वाई न वारीन कुल हुअ रहमान आमना बि उते अख़्तियारीन पर चङी पारीन गुर खे गॾिया कापड़ी। तेयूं हाणे गंज में ते तालिब लिखियलु आहे त माना ही तेयूं तालिब तोशो तूण नखा दुरियाई धारीन असुल खां ही का तोशो तूण ही तालिब जेके ख़ुदा जा ॻोल्हा हुअनि उहा इहा शइ तोशो तूण माना को पंहिंजो समर को सहारो धारीनि ई कोन था। ॾुखिया सुखिया ॾींहड़ा था घटि अंदरि घारीनि पंहिंजे अंदर में घटि दिलि जे अंदर में या पंहिंजे घर जे कुंड में ॾुखिया सुखिया ॾींहड़ा पिया गुज़ारीनि। तवकल ॿधाऊं तुरहो ॿी वाई न वारीनि हिननि जो तुरहो तवकल आहे अलाह ते हिननि जो भरवसो आहे ॿी वाई न वारीनि ॿी का ॻाल्हि अख़्तियारीनि ई कोन था। कुल हुअ रहमान आमना बि हीअ क़ुर शरीफ़ जो आहे जी आयत आहे त कुल हुअ रहमान आमना बि हू चयो नबी त हू रहम कंदड़ आहे आमना बि जंहिंखे जिन उन ते ईमान आंदो आहे जिन अलाह पाक ते ईमान आंदो आहे उन्हनि ते अलाह पाक रहम कंदड़ आहे। इते अख़्तियारीन
इहा आयत जेका असां हुननि पाण ते लागू करे छॾी आहे पर चङी पारी न गुर खे गॾिया कापड़ी हू चङी रीति सां गुज़ारीनि पिया उन शयुनि सां पारीनि पिया निभाइनि पिया ऐं मुर्शिद खे वञी गॾियानि कापड़ी सेऊं साबित संदरो जोगियुनि खे जड़ियो तन हर्फ़ सुञाणी हिकिड़ो मंझां पिर्च पढ़ियो लाहू चिन लतीफ़ चए अंदरि अल्फ़ अड़ियो ला मक़सूद फिदारिन इलाहू घट में घाट घड़ियो जन खे मन में मोह मिड़ियो से गुर खे गॾिया कापड़ी सेयूं गंज में से सीन सिक साबित संदरो जोगियुनि खे जड़ियो हिननि जाॻियुनि जोगियुनि खे साबित सिक जो संदरो जेको ॿधबो आहे माना कंहिं अमल में ते जेको हीअ आहिनि संदरो ॿधो आहे संदरो ॿधो हिमत करियो माना हीउ कमु करियो त उन कम ते जेको आहे सो हीअ सिक वारे कम ते हीअ साबित क़दम आहिनि ऐं इहो हिननि संदरो जोगियुनि पाण ॿधी छॾियो आहे त असांखे हिन सिक सां साबित क़दम रहणो आहे तन हर्फ़ सुञाणी हिकिड़ो मंझां पिर्च पढ़ियो हिननि इन हिकिड़े हर्फ़ अल्फ़ खे सुञाणी पको करे इन खे पिर्त सां मोहबत सां पढ़ियो आहे ऐं उन खे ई हुननि जेको आहे सो पंहिंजे विर्द रखियो आहे इन खे लाहू चिन लतीफ़ चए अंदरि अल्फ़ अड़ियो लतीफ़ साईं थो चए त हिननि लाहू चिन खे अंदरि में इहो अल्फ़ अड़ियो माना मौजूदु रहियो आहे हर वक़्तु ला मक़सूद फिदारिन इलाहू उनजो ॿियो को बि हिन दुनिया में मक़सदु कोन्हे सवाइ हुनजे यानी हुनजी रज़ा ख़ुशनूदीअ लाइ घट में घाट घड़ियो हिननि पंहिंजे अंदरि में इहो ई मनसूबो रचियो आहे त हिन दुनिया में सवाइ रब पाक जे ॿियो को पंहिंजो मक़सदु फिदारनि ॿिन्ही जहाननि में हुननि जो को ॿियो मक़सदु कोन्हे सवाइ ख़ुदा खे हासिलु करणु ख़ुदा जी ख़ुशनूदी हासिलु करण लाइ त हिननि माण्हुनि जेको आहे पंहिंजे अंदरि में इहो मनसूबो रचे छॾियो आहे त असांजो मक़सदु इहो ई हूंदो जिन खे मन में मोहबू मिड़ियो से गुर खे गॾिया कापड़ी जिन खे पंहिंजे दिलि में अंदरि में महबूब मिलियो से गुर खे गॾिया कापड़ी जीमऊं जोगियरनि जी जान निहारियमि जूए अकुल उते ओजूं थियो हू हलिया मथे हू मूंखे इन मज़कूर जी बांस न पई बूए अल हुब लिलाहे वल बुग़्ज़ लिलाहे ख़ासी संदियनि खूए वञी रूबरूए गुर खे गॾिया कापड़ी जीमऊं जोगियरनि जी जान निहारियमि जूए मूं उन्हनि जोगियरनि जी जेका जूअ खे जो ॾिठो अकुल उते ओजूं थियो हू हलिया मथे हुए त मुंहिंजो अकुल ते आजुस थी वियो हू हलिया मथे हू त तमामु उनजी परवाज़ मथे आहे मूंखे इन मज़कूर जे बांस न पई बूए मूंखे इन ज़िक्र जी का बांस का बूए मूंखे पई कान मूं ईअं सम्झो ई कोन थिए अल हुब लिलाहे वल बुग़्ज़ लिलाहे मोहबत बि अलाह कारण आहे ऐं बुग़्ज़ जेको आहे सो बि अलाह कारण आहे इहा हदीस शरीफ़ आहे ख़ासी संदियुनि खूए हिननि माण्हुनि इहा पंहिंजी आदत ठाहे छॾी आहे त लिलाहे कारण मोहबत बि कबी ऐं जेको जेकॾहिं कंहिंसां बुग़्ज़ आहे त उहो बि लिलाहे कारण ई हूंदो हिननि जे पंहिंजे तरफ़ां कुझु न आहे वञी रूबरू गुर खे गॾिया कापड़ी वञी रूबरू गुर खे गॾिया कापड़ी हे ॼऊं हाल पिरायो हादिसिन अहवाल नाहे कयाऊं नफ़्स खे मंझां ज़ुहद ज़वाल लन तनालुल बिर हथा तुनफ़िकू पाण कयाऊं पैमाल लधाऊं लतीफ़ चए जानब जो जमाल नागा थी निहाल गुर खे गॾिया कापड़ी हे ॼऊं हाल पिरायो आदेसिन अहवाल हिननि आदेसिन इहो हाल वजद वारी हालति जेका आहे इन खे चइबो आहे हाल त हिननि जेको आहे उहा हालति जेका असां उन्हनि पिराई आहे इहो ई अहवाल इन्हनि आदेसनि हासिलु कयो आहे नाहे कीअं नफ़्स खे मंझां ज़ुहद ज़वाल पंहिंजी ज़ुहद परहेज़गारी पंहिंजी तकवा इन मंझां हिननि पंहिंजे नफ़्स खे नाहे कयो आहे माना नाबूद कयो आहे ज़वाल कयो आहे लन तनालुल बिर हथा तुनफ़िकू जीअं ख़ुदा जी राह में जेसीं ख़ुदा जे राह में ख़र्चु न कंदो नेकीअ खे न पहुचंदो लन तनालुल बिर हथा तुनफ़िकू पाण कीअं पैमाल हाणे हिननि इहा जेका पंहिंजो आयत सम्झी पंहिंजो पाण खे पैमाल करे छॾियो आहे पंहिंजो पाण खे नाबूद करे छॾियो आहे लदाऊं लतीफ़ चए जानब जो जमाल लतीफ़ साईं थो चए त हिननि खे जानब जो जमाल दीदार नसीब थियो नागा थी निहाल
गुर खे गड़िया कापड़ी ही कापड़ी जेके से निहाल थी राज़ी थी वञी मुर्शिद खे मिलिया खेयऊं ख़शियत ख़ौफ़ में कयऊं कीने खे कतराम डिॼो डाए अलाह जे कोजो कन न काम आणे आई उन जे बाब में आयत इहा इनाम इन लदीन यक्षोन रबहुम बिल ग़ैब परूज पैगाम ख़तरो लाहे ख़ाम गुर खे गलिया कापड़ी खयऊं ख़शियत ख़ौफ़ में कयऊं कीने खे कतराम हिननि जेको कीने जो ज़िक्र ॿुधो त कीनू केॾो वॾो ॾोह आहे त हिननि इहा जेका उन ख़ौफ़ ख़शियत में उन जो पहिरीं त हिननि वार कयो पंहिंजे हिन कीने ते उनखे कयूं कतलाम डिॼो ड्राए अलाह जे कोजो कन न काम हीअ अलाह जे डप खां को बि ग़लति कमु नथा कनि आई उन जे बाब में आयत इहा इनाम इन्हनि माण्हुनि जे लाइ इहा हीअ आयत आई आहे इन लज़ीन यक्षोन रबहुम बिल ग़ैब बेशक जेके पंहिंजे रब खां पर पुठ ॾिजंदा आहिनि हीअ क़ुर शरीफ़ जी आयत आहे परूज पैगाम ख़तरो लाहे ख़ाम गुर खे गॾिया कापड़ी इहो ख़तरो ख़ाम या बेकार शइ छॾे ही वञी मुर्शिद खे गॾिया दालूं दूं दर्द जो दिलि में दुखाइनि आणियो आग अश्क जी चक मक चौटाइनि जीउ पंहिंजो जोश में पल पल पचाइनि अल इश्क नार युहरक मास वल महबूब मातम मचाइनि ख़तरा सभु खाइनि गुर खे गॾिया कापड़ी दालूं तूं दर्द जो दिलि में दुखाइनि हीअ दर्द जो तूं पंहिंजे दिलि में दुखाइनि पिया आणियो आग इश्क जी चकमक चौटाइनि या इश्क जी आग जेका आहे त पंहिंजो पाण खे ईअं था लॻाइनि इहे चकमुक जेको आहे लोह खे चौटंदो आहे जीउ पंहिंजो जोश में पल पल पचाइनि हीअ हर वक़्तु पंहिंजो जीउ पंहिंजो अंदरि जेको आहे इश्क जे जोश में पल पल पिया पचाइनि अल इश्क नार युहरक मासवल महबूब इश्क बाहि आहे जेका महबूब खां सवाइ हर शइ खे साड़ींदी आहे मातम मचाइनि इहो रंजो अलम बर्पा कनि ख़तरा सभु खाइनि गुर खे गॾिया कापड़ी जेके बि ख़ौफ़ ख़तरा जेके आहिनि उहे सभिनी साड़े छॾिया आहिनि ऐं वञी गुर खे गॾिया आहिनि ज़ालूं ज़िक्र रब जो वेल न विसारीनि सनासी सुबहान खे सदाई सारीनि तस्बीह जी तरारसी मुलहद खे मारीनि जज़ा उहुम इंद रबिहिम जन्नत अदन अलाह ओसारीनि गूदर गुज़ारीनि गुर खे गॾिया कापड़ी ज़ालूं ज़िक्र रब जो वेल न विसारीनि ही माण्हू रब जो ज़िक्र हिकिड़ी वेल जे लाइ बि नथा विसारीनि सनाज़ी सुबहान खे सदाई सारीनि ही सनाज़ी हर वक़्तु सुबहान खे अलाह पाक खे सारीनि पिया यादि पिया कनि उन जो ज़िक्र पिया कनि तस्बीह जी तरारसी मुलहद खे मारीनि ही तस्बीह इन ज़िक्र जी तलवार सी मुलहद खे मारीनि नफ़्स शैतान खे मारीनि था ख़तमु था कनि जज़ा उहुम इंद रबिहिम जन्नात अदन इन्हनि जो बदिलो पंहिंजे रब वटि हमेशह रहण वारी आहे बाग़ आहिनि जिन जन्नात अदन अलाह ओसारीनि अलाह खे ओसारीनि पिया यादि कनि पिया गूंदर गुज़ारीनि गुर खे गॾिया कापड़ी हीअ हर वक़्तु ॾुखनि में ई गुज़ारींदा आहिनि गुर खे गॾिया कापड़ी रेजऊं राज़ी रूह में मथे रब रदा मञाऊं मोहबत असीं कादर जी कज़ा रज़ी अलाह अनहुम वरज़ू अनहु जोगिन इहे जज़ा ॾेई साह सज़ा गुर खे गॾिया कापड़ी रेऊं राज़ी रूह में मथे रब रज़ा ही पंहिंजे रब जे रज़ा में पंहिंजे अंदरि सां राज़ी आहिनि मञाऊं मोहबत असीं कादर जी कज़ा जेका कादर जी कज़ा कादर जो जेको अमुर आहे उहो हिननि पंहिंजो मोहबत सां क़बूलु कयो रज़ी अलाह अनहुम वरज़ू अनहु ही क़ुर शरीफ़ जी आयत अलाह उन्हनि खां राज़ी ऐं हू अलाह खां राज़ी आहिनि जोगियुनि इहे जज़ा इन्हनि जोगियुनि खे इहो उजूरो इहो ई मिलियो ॾेई साह सज़ा गुर खे गॾिया कापड़ी ही पंहिंजे साह खे सज़ा ॾेई जिस्म खे जफ़ा ॾेई वञी मुर्शिद खे मिलिया ज़ेयऊं ज़ाहिद ज़ुदसीं पुख़्ता थिया पची कढी छॾियाऊं कुड़ मां कोझी ॻाल्हि कची उबठिया इबादत में मुंहिंजी मर्द मची वमा ख़लक़तल जिन वल इंस इल्ला लियअबुदून सुणियो सुध सची उकंड साण अची गुर खे गॾिया कापड़ी ज़ेयूं ज़ाहिद ज़ुहदसीं पुख़्ता थिया पची ही ज़ाहिद ज़ुहद सां तक़वा सां पची पुख़्ता थी विया आहिनि कढी छॾियऊं कुड़ मां कोझी ॻाल्हि कची हिननि पंहिंजे अंदरि मां दिलि मां जेका कोझी कची ॻाल्हि आहे उहा कढी छॾी आहे
उबठिया इबादत में मांझी मर्द मची ही मांझी मर्द बहादुर मुड़ुस मची तयार थी उबठिया इबादत में ही इबादत में बीठा आहिनि वमा ख़लक़तल जिन वल इंस इल्ला लियअबुदून ही क़ुर शरीफ़ जी आयत शरीफ़ आहे अलाह पाक फरमाए थो त असां जिन्ननि ऐं इंसाननि खे पैदा कयो आहे नक़ल कयो आहे पर सिर्फ़ु वास्ते पंहिंजी इबादत जे सुनियो सुध सची या ख़बर सची सही ॿुधियो उकंड साण अची गुर खे गॾिया कापरी ही सिक साण अची पंहिंजे मुर्शिद खे मिलिया आहिनि सीनऊं सेयूं सहजा सेज ते सामी कीन सुमन नेणनि निंड न नांगनि खे ख़ुशीअ ख़्वाब न कनि जाॻण संदो जीअ में आहे विर्द वैरागियनि फ़इनल नोम अलल मुहब हराम कलाम कीअं कनि अहिड़नि उञाणनि गुर खे गॾिया कापड़ी सेयूं सहजा सेज ते सामी कीन सुमन ही सामी सहज मां आराम मां सेज ते कोन सुम्हंदा आहिनि नेणनि निंड नांगनि खे ख़ुशीअ ख़्वाब न कनि हिननि नागनि जे नेणनि में निंड आहे ई कान ख़ुशीअ ख़्वाब न कनि ही ख़ुशीअ सां निंड कोन कंदा आहिनि जाॻण संदो जीअ में आहे विर्द वैरागिन हिननि जे वैरागिन जे अंदर में जीअ में इन जाॻण जो विर्द आहे फ़इनल नोम अलल मुहब हराम बेशक आशिक़ जे लाइ निंड हराम आहे या हदीस शरीफ़ आहे कलाम कीअं कनि इन ॻाल्हि ॾे हिननि कनु ॾिनो इहो कलाम हिननि ॿुधो आहे सख़्तीअ चङी तरह सां हिननि ॿुधो आहे अहिड़नि उञाणनि गुर खे गॾिया कापड़ी अहिड़नि उञाणनि सां ही अहिड़नि निशाननि सां अहिड़नि अमलनि सां वञी पंहिंजे मुर्शिद खे रसिया आहिनि शीनऊं शरीयत जा ताबिया थिया तमामु तन खे तरीक़त जी मन में मेख मुदाम हलनि हक़ीक़त में महरफ़त तन मक़ाम इन वज़ीन आमनू वहमिलु सालिहात आहे तन आराम जन्नत पीताऊं जाम गुर खे गॾिया कापड़ी शीनऊं शरीयत जा ताबिया थिया तमामु ही शरीयत जा ताबिया फर्मा बरदार थिया तमामु बिल्कुलु तन खे तरीक़त जी मन में मेख मुदाम हिननि खे तरीक़त ही शरीयत तरीक़त हक़ीक़त महरफ़त ऐं जेके सूफ़ी तसोफ़ जा जेके चारि मंदरूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र आहे त तन खे तरीक़त जी मन में मेख मुदाम इन्हनि खे तरीक़त जी अंदर में मेख किली लॻल आहे मुदाम हमेशह लाइ हलनि हक़ीक़त में महरफ़त तन मक़ाम ही हक़ीक़त वारे इन सफ़र में हलनि पिया ऐं महरफ़त तन मक़ाम ख़ुदा शनासाई हिननि जो जेको आहे मक़ाम आहे हिननि जो दर्जो आहे इन्हनि खे हासिलु थियो इन लज़ीन आमनू वहमिलु सालिहात बेशक उन्हनि ईमान आंदो ऐं अमल सालियो कया आहे तन आराम उन्हनि माण्हुनि जे लाइ आराम फ़रत सुख आहे जन्नत पीताऊं जाम गुर खे गॾिया कापड़ी हिननि माण्हुनि जन्नत जो पाक पाणी पीतो ऐं पंहिंजे मुर्शिद खे मिलिया सादऊं सबुर सिखिया दुरियाई धुनी उबठिया इन ॻाल्हि ते चीरनि मंझि चुनी इन मां इहो वफ़ल साबरून अजरहुम सरहा थिया सुणी वॾीअ भूए भुणी गुर खे गॾिया कापड़ी सादऊं सबुर सिखिया दुरियाई धुनी ही माण्हू दुरिया असुल खां सबुर खे सिखिया उनखे धुणियूं उन्हनि खे पसंदि कयूं उबठिया इन ॻाल्हि ते चीरनि मंझि चुनी इन ॻाल्हि ते उबठिया क़ाइमु रहिया चीरनि मंझि चुनी चीरनि माना चीचनि या अन जा दाणा चुनी खाई माना ही सम्झो त थोरो खाधो खाई इन ॻाल्हि ते बीठा इन मां युगुफ़ साबिरून अजरहुम बेशक सब्र वारनि खे उन्हनि खे पूरो उन्हनि जो अजुरु मिलंदो क़ुर शरीफ़ जी आयत आहे सराह थिया सुणी इहा ॻाल्हि हिननि जा ॿुधी त सराह थिया ख़ुशि थिया आहिनि वॾीअ भूए भुणी गुर खे गॾिया कापड़ी घणो पंधु करे वॾी भूए भुणी वॾो पंधु घणो पंधु करे वञी मुर्शिद खे मिलिया ज़ादऊं ज़लालत खां पाणा विया परे मझ मुराक़बे मशगूल थिया कामिल कलब करे माला पूतऊं मन जी पढ़नि विर्द वरे फलहम अजुर हुम ग़ैर ममनून सामियन सहज सरे पाणा थी परे गुर खे गॾिया कापड़ी ज़ादऊं ज़लालत खां पाणा विया परे ही माण्हू ज़लालत खां गुमराही खां पाणा परे थी विया भॼी विया मंझि मुराक़बे मशगूल थिया कामिल कलब करे
पंहिंजे हीउ कामिल पंहिंजे कल्ब खे पंहिंजी दिलि खे हिकु जा करे मुंहिंजे मुराक़िबे मशगूल थिया। मुराक़िबे माना दिलि जे हुज़ूर सां ध्यानु करण वारी हालति में जेको मुराक़िबो कंदा आहिनि, ॻोॾनि में मुंहुं विझी मथां कपिड़ो विझी मशगूल थिया ज़िक्र सूफ़ी कंदा आहिनि। माला पूतऊं मन जी पढ़नि विर्द वरे वरी वरी हीउ जेको आहे सो विर्द पिया पढ़नि ज़िक्र पिया कनि। माला पूतऊं मन में पंहिंजे अंदर में जेका आहिनि माला जेका तस्बीह जेका पुए छॾी आहे उन सां ई ज़िक्र पिया कनि। माना ज़ाहिरी ज़िक्र कोन पर अंदर वारो ज़िक्र पिया कनि। फलहुम अजुरहुम गैर ममनून, हीअ क़ुर शरीफ़ जी आयत आहे त उन्हनि लाइ अणखुट अजुर आहे। सामिन सहज सरे, सामिन खे ख़ुशी थी इन ॻाल्हि में मिले, पाणा थी परे गुर खे गलिया कापड़ ही ख़ुदि जी पंहिंजी छॾे वञी मुर्शिद खे मिलिया। चयूं तालिबनि खे कोजो पह पियो वतन पर भूं पुछंदा ॿियूं ॿन ॾियो। फ़र्ज़ फना फिल्लाह जो उथन ऐन थियो, तलबुल्लाह ताला क़बल कुल शैन फरीज़, छॾणु तान जेहो सुञाणी सिहो गुर खे गलिया कापड़ी। चयूं तालिबनि खे कोजो पह पियो, हिन तालिबनि खे को अहिड़ो को ख़्यालु अची वियो वतन पर भूं पुछंदा ॿियूं ॿन ॾियो। हीअ सभु शयूं ॿन ॾियो, सभिनी शयुनि खे छॾे पर भूं परियां पासा पिया पुछनि, परियां इलाइक़ा पिया पुछनि। फ़र्ज़ फना फिल्लाह जो उथन ऐन थियो, हिननि खे फ़र्ज़ु फना फिल्लाह जो रब में पंहिंजे में फना थी वञणु, उनजो जेको आहे सो ध्यानु पंहिंजो पंहिंजे रब में महव रखणु, इहो हुननि जे लाइ फ़र्ज़ु ऐन थियो। उन्हनि पंहिंजो पाण ते इहो ऐन करे छॾियो, पंहिंजो पाण ते वाजिबु करे छॾियो। तलबुल्लाह ताला क़बल कुल शैन फरीज़, अलाह साईं जे तलब जा तालब या ॻोल्हाऊ सभु मिटीअ खां अॻु ज़रूरी। तलबुल्लाह ताला क़बल कुल शैन फरीज़ माना अलाह ताला जेके तालिब आहिनि उन्हनि जी हर शइ खां वधीक फ़र्ज़ु उन्हनि ते इहो आहे त उहे पंहिंजे अलाह ताला जी तलब खे ई क़ाइमु रखनि। हीअ को सूफ़ी कौल आहे, छॾणु तान जिहो, न त हूअं का हीअ दुनिया खां छॾण जहिड़ी तरक़ करण जहिड़ी कान हुई, पर जंहिं महिल हिननि इहो ॿुधायो त अलाह ताला जी तलब जेका आहे हर शइ खां हिननि जे लाइ वधीक आहे, उन्हनि जे लाइ फ़र्ज़ में शुमारु आहे, त हुननि इहे शयूं सभु छॾे ॾिनियूं, तरक़ करे छॾियूं। सुञाणी सिहो मोकियो, ख़ुदा सां लाॻापो सिहो सुञाणी इहा शइ सम्झी गुर खे गलिया कापड़ी। ज़ेयूं ज़ाहिर ज़ोकसी पंज ई कनि पूरा, हलनि वाट समा में ॻाढ़े ॻल ॻोढ़ा, सनासी सैयद चए पूरब में पूरा, हुल्लाहुल वाहिदुल क़हार सामी मंजसूरा, थिए चाकनि सी चूरा गुर खे गलिया कापड़ी। ज़ेयूं ज़ाहिर ज़ोकसी पंज ई कनि पूरा, ही पंज वक़्त जेके नमाज़ जा आहिनि उहे पंहिंजे ज़ाहिर ज़ोक सां शौक़ सां उहे पूरा कनि था। हलनि वाट समा में, ही समा में मरफ़त वारी वाट ते हलनि पिया, ॻाढ़े ॻल ॻोढ़ा माना इहे रोअंदा पिया हलनि, आदियूं निज़ारियूं कंदा पिया हलनि। सनासी सैयद चए पूरब में पूरा, ही सनासी शाह साहिब थो चए त पूरब में पूरा, पूरब जो उभरंदे जेके हिननि जा पंहिंजा जोगियुनि जा पंहिंजा आस्थाना आहिनि उन्हनि सां जेका हिननि जी मोहबत आहे उन में ई पूरा आहिनि। इहे ई हिननि खे मन में आहे, इहे ई सोचे अचनि थो। वल्लाह वाहिदुल क़हार, उहो त अलाह हिकिड़ो ऐं ज़बरदस्त आहे। वल्लाह वाहिद अकेलो ऐं क़हार ऐं ज़बरदस्त आहे। क़ुर शरीफ़ जी आयत आहे। सामी मजसूरा, हिननि सामिन जा इहा आयत ॿुधी आहे पढ़ी आहे त हू हाणे हुनखे सूरनि छॾीनि कोन था। थी चाकनि सी चूरा, इन्हनि ज़ख़्मनि सां चाकनि सां चूरा साणा थी गुर खे गलिया कापड़ी। ऐं नऊं आरफनि जी आहे ॻाल्हि अजीब, पाण ई घाईनि घट खे पाण ई तन तबीब, वठनि वाट विच थरी करियो निर्त नजीब, अल ईमान बैनल ख़ौफ़ वर्रजा, हलनि इत हबीब थिया कादर सी क़रीब गुर खे गलिया कापड़ी। ऐं नऊं आरफनि जी आहे ॻाल्हि अजीब, हिननि आरफनि जी अजीब ॻाल्हि आहे, हिन जी ॻाल्हि जेका हाल हक़ीक़त अजीब हैरत अंगेज़ आहे। पाण ई ॻाइनि घट खे, पाण ई ज़ख़्मी कनि पंहिंजे दिलि खे, पाण ई तन तबी वरी पाण ई हुनजो इलाजु पाण पिया कनि, जो पाण डॉक्टर थियो पवनि। वठनि वाट विच थरी करियो निर्त नजीब, ही नजीब ही शरीफ़ जेके माण्हू पंहिंजो वठनि वाट विच थरी वाट था वञनि, करियो निर्त ध्यान सां। अल ईमान बैनल ख़ौफ़ वर्रजा, हीअ हदीस शरीफ़ आहे त ईमान ख़ौफ़ ऐं उमेद जे विच में आहे।
हलन इते हबीब हाणे इहा जेका हदीस शरीफ़ आहे इन खे इन्हनि हबीबनि सम्झो आया ऐं इन ते ई हलनि पिया चया कादर सी क़रीब गुर खे गलिया कापड़ी हीअ कादर सां पंहिंजे अलाह पाक सां वेझा थिया आहिनि गुर खे गलिया कापड़ी पंहिंजे मुर्शिद खे कापड़ी वञी मिलिया आहिनि ग़ैनऊ गुरबत जिंदड़े सदा सन्यासिन डिॼो डाए अलाह जे पूरनि में पचनि रिय रुख़सत राम जे ॿियो कीन ॿुझनि इन अलाह हुअ रज़ाक ज़ुल कुवतिल मतीन सामिन सॾ सुॼनि जोगी जुंग जलनि गुर खे गलिया कापड़ी ग़ैनऊ गुरबत जिंदड़े सदा सन्यासिन हिननि सन्यासिन जे जिंदड़े खे सदाई हिननि पंहिंजे जिंदड़े खे जान खे सदाई गुरबत जा सबक़ ॾिना डिॼो डाए अलाह जे पूरनि में पची हीअ अलाह जे डप में अलाह जे ख़ौफ़ में पंहिंजनि पूरनि में पचनि पिया रिय रुख़सत राम जे ॿियो की न ॿुझनि जंहिंजी ख़ुदा जी इजाज़त ॾिनी हुजे रिय रुख़सत राम जे ॿियो की न ॿुझनि ॿियो कुझु सम्झनि ई कोन थो माना उहा शइ जेका हिननि खे राम जेका अलाह पाक हिननि खे जेका हिननि खे जंहिं शइ जी रुख़सत ॾिनी आहे जंहिंजी इजाज़त ॾिनी आहे उन खां सवाइ ॿियो ई कमु कोन था कनि इन अलाह हुअ रज़ाक ज़ुल कुवतिल मतीन बेशक अलाह पाक रज़ाक आहे ज़ुल कुवतिल मतीन जो तमामु सगारो आहे सामिन सॾ सुॼनि इहे सॾ जेके आहिनि हिननि सामिन ॿुधा आहिनि जोगी जुंग जलनि गुर खे गलिया कापड़ी ही जोगी जुंग बहादुर जलनि पिया गुर खे गलिया कापड़ी फेयूं फ़िकर फिराक में आदेसी आहिनि सगा सिला गबरियूं जोगी जलाहीन इन लज़ीन फतन वुल मोमिनीन सनासी साहीन संगत संवारीन गुर खे गलिया कापड़ी फेयूं फ़िकर फिराक में आदेसी आहिनि हीअ आदेसी हर वक़्तु इन फिराक जे फ़िक्र में आहिनि विछोड़े जे इन फ़िक्र में आहिनि हिननि खे इहा शइ खुती पई आहे अंदरि में सगा सेला गबरियूं जोगी जलाईनि ही जोगी पंहिंजा सगा धागा सेला गबरियूं इहे पंहिंजूं गोदरियूं या पोशाकूं सभु साड़ीनि पिया इन लज़ीन फतन मोमिनीन सनासी साहीन बेशक जिन मोमिननि खे फितने में विधो इन लज़ीन फतनुल मोमिनीन बेशक उहे जिन उनखे मोमिननि खे फितने में विधो हीअ क़ुर शरीफ़ जी आयत आहे सनासी साईं इहे सनासी इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झनि पिया इन्हनि शयुनि खां हीअ पनाह था घुरनि संगत संवारीनि गुर खे गॾिया कापड़ी हीअ पंहिंजी संगत पंहिंजी दोस्ती सोबत खे संवारीनि पिया सुधारीनि पिया गुर खे गॾिया कापड़ी काफ़ूं कराबत कुड़म खां चिनी छॾियाऊं लाहूत ऐं जबूरत जा उहिञ आंदाऊं नासूत ऐं मलकूत में घिड़ी घारियाऊं फ़बसर कल यौम हदीद ईअं ई उथाऊं सगर सुठाऊं गुर खे गॾिया कापड़ी काफ़ूं कराबत कुड़म खां चिनी छॾियाऊं हिननि कराबत रिश्तो कुड़म खां ख़ानदान खां चिनी छॾियो लाहूत ऐं जबूरत जा उहिञ आंदाऊं हिननि लाहूत ऐं जबरूत जे जेके मक़ाम आहिनि उन्हनि मक़ामनि जा उहिञ उते जा अता पता उन्हनि जूं निशानियूं खणी आया आहिनि नासूत ऐं मलकूत में घिड़ी घारियाऊं नासूद ही दुनिया आहे मलकूत मलाइकनि वारी जेका दुनिया आहे उन्हनि वारो मक़ाम आहे घिड़ी घारियाऊं हिननि पंहिंजी हयाती हिते ई गुज़ारी आहे बसर कुल यौम हदीस तुंहिंजी नज़र अॼु तिखी आहे क़ुर शरीफ़ में जी हिकिड़ी आयत आहे ईअं ई उताऊं हिननि ईअं ई चयो सगर सुठाऊं गुर खे गॾिया कापड़ी हिननि सही रस्तो ॾिठो अख़्तियार कयो गुर खे गॾिया कापड़ी काफ़ूं करे कुर्निशूं ॿधी उभिया ॿाहूं उभे अलख साम्हूं रतो रुनाऊं सनासिन सैयद चए मिलियूं मुदाऊं वल सोफ़ योती क रब क फतरदा चिटो चयाऊं लाइक़ु लधाऊं गुर खे गॾिया कापड़ी काफ़ूं करे कुर्निशूं ॿधी उभिया ॿाहूं हीअ पंहिंजे कुर्निशूं मिनतूं आदियूं निज़ानियूं करे ॿाहूं पंहिंजूं ॿधी उभिया आहिनि बीठा आहिनि उभे अलख साम्हूं रतो रुनाऊं उभे अलख साम्हूं अलख माना जेके को न ॾिसी सघिजे माना अलाह पाक उन साम्हूं पंहिंजो ॿाहूं ॿधियो मिनतूं आदियूं निज़ानियूं पिया कनि रतो रुनाऊं पंहिंजो रत जा ॻोढ़ा पिया रोअनि रत पिया रोअनि सनासिन सैयद चए मिलियूं मुदाऊं सैयद चइनि सन्यासिन जूं दुआऊं मुरादूं पूरियूं थियूं वल सोफ़ योती क रब क फतरदा ऐं वल सोफ़ योती क ऐं सिगो ई तोखे एतिरो ॾींदुसि अता कंदो यानी तुंहिंजो पालनहार तोखे एतिरो ॾींदो
जो तूं राज़ी थी वेंदे वल सोफ़ जो थी कर रब तुंहिंजो रब तोखे एतिरो कुझु ॾींदो घणो ॾींदो फतरदा जो तूं राज़ी थी पवंदे चिटो चयाऊं लाइक़ु लधाऊं गुर खे गरिया कापुड़ी हाणे इहा शइ जा हुननि ॿुधी वई आहे हासिलु इहा सम्झी इहा ॻाल्हि न त लाइक़ु लधाऊं हुननि खे जेको मान मर्तबो हुन में हासिलु थियो गुर खे गरिया कापड़ी लामऊं से लाहूद में सदा सेर करीन उतां इल्म ऐं हिल्म जा आणियो पह पूरीन लॾियो ला मकान में इशरत असीं ओरीन वला वला कुल शैन कदीर चपन खे चोरीन सामियड़ा सोरीन गुर खे गॾिया कापड़ी लामो से लाहूत में सदा सेर करीन हीअ जेके लाहूत में जेको फना फिला जो मक़ाम आहे उते सदा ई सेर पिया कनि उतां इल्म ऐं हिल्म जा उते ई मरफ़त जो इल्मु ऐं हिल्म बुर्दबारी जा आणियो पह पूरीन उते ई खणियो ख़्यालु अचो हिते पिया इरादा पचाइनि पिया ख़्याल पिया पचाइनि लॾियो ला मकान में इशरत असीं ओरीन लॾियो ला मकान में माना अदम नीस्ती वारे मकान में इशरत असीं ओरीन हाणे हिते इशरत सां आराम सां ज़िक्र पिया कनि वला वला कुल शैन कदीर क़ुर शरीफ़ यादि आयत आहे बेशक अलाह पाक हर शइ ते क़ादिर आहे चपन खे चोरीन हाणे पंहिंजो ज़िक्र पिया कनि इहा शइ हिननि सम्झी आहे त हर शइ ते क़ादिर अलाह पाक आहे त हाणे उन जी ज़िक्र पिया कनि सामियड़ा सोरीन गुर खे गॾिया कापड़ी हीअ सामीअ सोरीन पिया तस्बीह पढ़नि पिया ज़िक्र कनि पिया गुर खे गॾिया कापड़ी मीमो मिलणु हक़ जो असुलु आदेशियनि मीमो मिलणु हक़ जो असुलु आदेशियनि जोगी अहिड़ा जहान में चोखीअ चाल चलनि लाहूदी लतीफ़ चए मंझा हुब हलनि इन लाह जुहबुल मुहसिनीन ख़ुशिया ख़्वाब न कनि इहो विर्द वेरागिन गुर खे गॾिया कापड़ी मीमो मिलणु हक़ जो असुलु आदेशियनि हिननि आदेशनि जो असुलु मक़सदु ई इहो आहे त असीं हक़ सां मिलूं ख़ुदा जो असांखे मिलाप विसाल नसीबु थिए जोगी अहिड़ा जहान में चोखीअ चाल चलनि हीअ जोगी अहिड़ा हिन जहान में छाकाणि जो ख़ुदा जो मिलण जो आहे हीअ मकान हिते जहान में जेके पंहिंजा अमल कंदो इन सां ई जेको आहे हुनखे उहा शइ हासिलु थींदो त जोगी अहिड़ा जहान में चोखीअ चाल चलनि इन करे हीअ जोगी जेके हिन जहान में पंहिंजी चङीअ रीति हलनि था चङनि अमलनि सां हलनि था लाहूदी लतीफ़ चए मंझा हुब हलनि लतीफ़ साईं थो चए त हीअ लाहूदी हुब मां मुहबत सां हलनि पिया इन लाह युहबुल मुहसिनीन ख़ुशियां ख़्वाब न कनि इन लाह युहबुल मुहसिनीन बेशक अलाह पाक अहसान कंदड़नि खे दोस्त रखे थो उन्हनि खे पसंदि करे थो उन्हनि सां मुहबत करे थो ख़ुशियां ख़्वाब न कनि इहा जेका ॻाल्हि हिननि ॿुधी आहे त हाणे इन ख़ुशीअ में हीअ ख़्वाब न कनि माना निंड ई नथा कनि इहो विर्द वेरागिन गुर खे गॾिया कापुड़ी हाणे वेरागिन इहो विर्द इहो ज़िक्र अख़्तियार कयो आहे नूनऊं नानी हलिया सामी सभेई उकंड में आदेश जे वेह कथनि वेही सनासी सिक में ओकीन अरतोई लात तहरक ज़रत इला बेज़िन लाह विसरियनि ॿी वाई रावल रिझाई गुर खे गॾिया कापड़ी नूनऊं नानी हलिया सामी सभेई सामी सभेई जेका हिंगलाज में नानीअ जे ज़ियारत ते हलिया आहिनि उकंड में आदेश जी वेह कथनि वेही या हिननि जे आदेश जी जेको आदेशनि जो टोलो हुननि जी उकंड हिननि जी सिक जेका आहे हिननि खां वेह कथनि वेही हिननि खां आराम ई चलाइजी वियो आहे सनासी सिक में ओतीन अरतोई ही सनासी सिक में मोहबत में ओतीन अरतोई रत जा ॻोढ़ा पिया हारीन ला तहरकुल ज़रत इला बिज़िन लाइ को बि ज़रो ख़ुदा जे हुकुम खां सवाइ चुरी नथो सघे इहा हदीस शरीफ़ आहे विसरियनि ॿी वाई हाणे हिननि इहा ॻाल्हि सम्झी छॾी आहे त का बि शइ अलाह जे हुकुम खां सवाइ नथी चुरी सघे हाणे जंहिं महिल हिननि जो सबक़ु पको कयो आहे त ॿी ॻाल्हियूं सभु हिननि विसारे छॾी आहिनि हाणे हिननि जूं अखियूं जेके आहिनि सभु अलाह पाक में आहिनि रावल रिझाए गुर खे गॾिया कापड़ी रावल इन पंहिंजे महबूब खे रिझाए गुर खे गॾिया कापड़ी वावऊं वर्क विसाल जो वेरागी वारीन वरियुनि वाह विसाल जो उकंड में आहिनि सनासी सैयद चए लोकन लखाइन वल्लाहु ग़ालिब अला अमर हुई पर चङी पारीन लाहूती लॾीन गुर खे गॾिया कापड़ी वावऊं वर्क विसाल जो वेरागी वारीन
हीउ वैरागी जेको आहे वर्क विसाल जो, ख़ुदा सां विसाल जो वर्क जेको आहे पिया वारीनि पिया पढ़नि, इहो ई हिन जो मक़सदु आहे, इहो ई हिन जो ज़िक्र आहे। वरियुनि वाह विसाल जो उकंड में आहिनि, हीअ हिन जी सिक में आहिनि, हाणे हिननि खे वाह विसाल जो वरियो आहे, हिननि खे उहा शइ हासिलु थी आहे। सन्यासी सैयद चए लोक न लखाइनि, हीअ सन्यासी सैयद थो चए त लोक खे त लखाई कान था ॾियनि, उन्हनि खे त हिन जी का परूड़ी कान थी पए। वल्लाहु ग़ालिबु अला अमरी, बेशक ऐं अलाह पाक पंहिंजे कम ते क़ादिर आहे। इहा क़ुर शरीफ़ जी आयत आहे, पर चङी पारीन। हाणे उन शइ सां ही इहा आयत जेका आहे उन में ही पंहिंजी पारीन पिया, सुठे रीति निभाइनि पिया। लाहूती लॾीन गुर खे गॾिया कापड़ी, हीअ लाहूती जेका आहे हिजरत कनि पिया, लॾीन पिया गुर खे गॾिया कापड़ी, हाणे मुर्शिद खे मिलिया आहिनि। हे यूं हर्फ़ हिसाब जो पसण थियुनि परे, वञी वैदानियत में हलनि पेर भरे, ॻुझ अंदर जूं ॻाल्हियूं कंहिंसी कीन करे, ला यफूत वला यमूत सामिन कीन सरे, कड़ो मंझि करे गुर खे गॾिया कापड़ी। हे यूं हर्फ़ हिसाब जो पसण थियुनि परे, हाणे हर्फ़ हिसाब जो ॾोह सवाब जी पुछां हिसाब किताब पसंदि थियनि परे, इन हिसाब किताब जे सम्झण खां ॾिसण खां ई माण्हू परे आहिनि। वञी वैदानियत में हलनि पेर भरे, हीअ वैदानियत में अलाह साईं में महलूल थियण वारी जेका इहा आहे सूरत, उन में जेका त एॾे ई पिया वञनि, पंहिंजा पेर भरे ओॾे ई पिया हलनि। ॻुझ अंदर जूं ॻाल्हियूं कंहिंसी कीन करे, हिन जे अंदर में जेके ॻुझियूं ॻाल्हियूं आहिनि से कंहिंसां सले कोन थो। ला यफूत वला यमूत, न फोत थियनि था न ई मरनि था। ला यफूत वला यमूत, न को फोत थो न को मरे थो। हीउ कौल आहे को सूफ़ी, सामिन की न सरे, सामिन जो इन खां सवाइ गुज़ारो ई नथो थिए। कड़ो मंझि करे गुर खे गॾिया कापड़ी, हाणे ही पंहिंजे जेके मुर्शिद खे वञी मिलिया आहिनि त कड़ो मंझि करे मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जिनखे उहे कड़ा कड़नि में मिलाए मुख़्तलिफ़ अमल करे, ईअं जीअं ज़ंजीर जूं कड़ियूं पाण में हिक ॿिए सां मिलंदियूं आहिनि, त तमामु घणियूं शयूं आहिनि जेके उहे मिलाए तॾहिं वञी पंहिंजे गुर खे गॾिया ॾिजाए, तॾहिं वञी ही जेके सोभारा थिया आहिनि। लामऊं लॾे हलिया जोगी मां जायुनि, वठनि वाट विच थरी कंहिंखे कीन चवनि, मंझां महरा मरियूं भाण कयो भाईनि, वल क़द्र ख़ैरी व शर्री मिनल्लाहि ताला, इन ई उहिञाणनि, सामीअड़ा संकनि गुर खे गॾिया कापड़ी। लामऊं लॾे हलिया जोगी मां जायुनि, जोगी पंहिंजी जेके जायूं उन्हनि मथां निकिरी हाणे हलिया आहिनि अॻिते। वठनि वाट विच थरी कंहिंखे कीन चवनि, हीअ विच थरी वाट पिया वठियो हलनि, ॿियो कंहिंखे कुझु चवनि कोन था। मंझां महरा मरियूं, हीअ मंझां खटूं महरा जेके पलंग थींदा आहिनि जिनखे वरी चौधारी कपिड़ा ॿधल हूंदा आहिनि, मरियूं भाण कयो भाईनि, इन्हनि खे भाण सम्झो ख़सीद शइ, उनखे पिया सम्झनि ख़सीद शइ पिया सम्झनि। वल क़द्र ख़ैरी व शर्री मिनल्लाहि ताला, इन्हनि जी नेकी ऐं बुराईअ जो बदिलो मुक़ररु करणु इहो अलाह पाक वटां आहे, त हू ख़ैर ऐं शर जेकी बि कनि था उन्हनि जो अलाह पाक उन्हनि खे ॾिसे पियो, ऐं उहो क़द्रु उन्हनि जी जेका सां मतिलबु जेको मुक़ररु कंदो उहो, त उन्हनि खे केतिरी नेकी ऐं उन जो बदिलो कहिड़ो मिलणु खपे, इन ई उहिञाणनि, इहे ई उन्हनि जा उहिञाणनि, इहे ई उन्हनि जा निशान आहिनि। सामीअड़ा संकनि गुर खे गॾिया कापड़ी, इहे सामी इन ई ॻाल्हि खां डिॼनि पिया त अलाह जे छा मुक़ररु कंदो, अलाह साईं कहिड़ो बदिलो मुक़ररु कंदो, इन खां ई डिॼनि पिया। अल्फूं आदेसनि खे सदा सूर चुरनि, अंदरि तन आदेस जा मोहबत मच मरनि ॿरनि, उल्फत अज़ीज़ी नायका नकी झंग हलनि, अलाह लतीफ़ बेइबाद ही यर्ज़ुक़ मन यशाअ, आयत इहा पढ़नि सनासी सहड़नि गुर खे गॾिया कापड़ी। अल्फूं आदेसनि खे सदा सूर चुरनि, हिननि आदेसनि खे असुलनि कई अंदर में दर्द पिया सूर पिया दुखनि पिया चुरनि पिया, अंदरि तन आदेस जा मोहबत मच मरनि, हिन जे अंदर में आदेस जा ऐं आदेसनि जे टोले जा मोहबत जा मच पिया मरनि। उल्फत अज़ीज़ी नायका, हीअ अज़ीज़नि जी पंहिंजी मिटनि माइटनि जी हिननि माण्हुनि खे का उल्फत उहा कान अथनि, न की जंग हलनि, न की को अहिड़ा ॿिया पासा ईंदा अख़्तियार कनि। अलाह लतीफ़ बेइबादी, अलाह पंहिंजे बंदनि ते महिरबानी आहे,
यर्ज़ुक़ु मन यशा ऐं उन्हनि खे रिज़्क़ ॾिए थो जीअं जेकी चाहे थो जिन खे चाहे थो आयत इहे पढ़नि इहा आयत आहिनि हीअ पिया बार बार पढ़नि सनासी सहड़नि गुर खे गॾिया कापड़ी हीअ सनासी पहुचनि था माना रसनि पिया आहिनि पंहिंजी मंज़िल खे गुर खे गॾिया कापड़ी ये यूं यर्क मकान में हलनि उबसरा सामी सफ़र हलिया कंहिं ॾोराणे ॾेहा ओञ आंदाऊं अहिड़ा जन मंझि नाहे डाव फज़कुरूनी अज़कुरकुम सामीरनि सा राय जोगी अहिड़ा या जाइ गुर खे गॾिया कापड़ी ये यूं यर्क मकान में हलनि उबसरा हीअ पंहिंजे गुनाहनि जे मकान में हलनि उबसरा हाणे हीअ त हलणु जहिड़ो ईअं थियो उबसरा माना फ़ख़ुर था हलनि सामी सामी सफ़र हलिया कंहिं ॾोराणे ॾेहा हीअ सामी जेके आहिनि से कंहिं ॾोराणे कंहिं पराए ॾेह में सफ़र ते हलिया आहिनि ऊञ आंदाऊं अहिड़ा जन मंझि नाहे ड्राव हिननि अहिड़ा ऊञ आंदा आहिनि अहिड़ियूं निशानियूं खणी आहिनि जंहिंमें को हाणे डपु ड्राव कोन्हे रुॻो ख़ैर ई ख़ैरु आहे फज़कुरूनी अज़कुरकुम सामीरनि सा राय हाणे फज़कुरूनी अज़कुरकुम ए बंदा तूं मूंखे यादि कर ऐं तोखे यादि करियां क़ुर शरीफ़ आहे सामीरनि सां राय सामीरनि पंहिंजी राय जेका अथव इन आयत सां पंहिंजी लॻाए छॾी आहे जोगी अहिड़ा विया जाइ गुर खे गॾिया कापड़ी हीअ हाणे जोगी अहिड़ा पंहिंजी असुल जाइ ते मकान ते पहुची विया आहिनि गुर खे गॾिया कापड़ी वञी पंहिंजे मुर्शद खे हीअ कापड़ी मिलिया आहिनि वाई कीन रड़ियूं चोरीनि लोक सुते कापड़ी हीअ लोक सुतो पियो आहे त हीअ कापड़ी ओॾी महिल पंहिंजूं कीनड़ियूं वॼाइनि था माना पंहिंजा ज़िक्र फ़िक्र उहे कनि था उची आधीअ राति जो सुमरड़ियूं सोरीनि आधीअ राति जो हीअ माण्हू उथी सुमरड़ियूं सोरीनि सुम्हण महिल जेको आहे त हीअ पंहिंजूं तस्बीहूं वग़ैरह उहे पढ़नि था लाहूती लतीफ़ चए ऊंधे कंधु ओरीनि हीअ लाहूती लतीफ़ थो चए ऊंधे कंधु ओरीनि माना माना कंधु नमाए ज़िक्र कनि यानी मुराक़बो कनि मुराक़बे वारी हालत में रहनि था इहो दास्तान 13 आख़िरी हो इहो रामकनी सुर पूरो थियो वल्लाह महिरबानी।